नासिन कराची में 10 मुहर्रम हराम के सिलसिले में नश्तर पार्क खां निकतल मरकजी मातमी जुलूस मंजिल ना रवां है। जुलूस रिवायती रस्तन खां थींदो हुसैनिया ईरानिया खारा दर में नहर थींदो। जुलूस जी सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। हाँ जी बिल्कुल 10 मुहर्रम एहतराम अक़ीदत सां मल्हाए पियो वञे। सुबुह खां जेको नश्तर पार्क खां जेको मरकज़ी जुलूस हुयो उहो बरामद थियो, जेको नुमाइश खां थींदे इमाम बारगाह अली रज़ा खां पोइ तिब्बत सेंटर ते जेको आहे नमाज़ ज़ोरैन अदा कई वई। उन खां पोइ जेको आहे हीअ रवायती रूटनि ते रवां तव्हां मां खे ॿुधाईंदो हलां त हीअ रेडियो पाकिस्तान खां थींदो, मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदो। जेको बारगाह हुसैन इमाम ईरान आहे उते जेको आहे नहर थींदो ऐं सिक्योरिटी जे हवाले सां जेको आहे सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि। कैमरामैन जावेद तव्हांखे ॾेखारे सघे त हीअ सिक्योरिटी जा इंतज़ाम आहिनि जेके पाकिस्तान रेंजर स्पेशल कमांडो ऐं पुलिस जा जेके नौजवान आहिनि उहे तैनात कया विया आहिनि। हिन जुलूस जी जेकी निगरानी आहे 70 सीनियर पुलिस ऑफिसर आहिनि उहे करे रहिया आहिनि। ऐं हीअ जेको आहे सेंट्रल पुलिस ऑफिस में हिकिड़ो कंट्रोल रूम क़ाइमु कयो वियो आहे जिथे CCTV कैमराउनि जे ज़रिए जेको आहे हिन जुलूस जी मॉनिटरिंग पिणु कई पई वञे। ऐं हीअ जुलूस जेको आहे बिल्कुलु तिब्बत सेंटर खां रवानो थी चुको आहे, जेको रेडियो पाकिस्तान खां थींदे मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे जेको आहे नहर थींदो वञे। इमामिया हुसैन या इमाम बारगाह जेके खारा दर में आहे, वॾे तादाद में जेकी अज़ादार आहिनि नूह खान आहिनि उहे मातम ऐं अज़ादारी पिणु करे रहिया आहिनि। ऐं नमाज़ ज़ोरैन खां पोइ जेकी हीअ जुलूस आहे पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवां तव्हां जी।